रोड़ी वेझो ॻोठ करम मंगसी में 12 सालनि जो नींगर सखी ॾिनो पुटु अब्दुल लतीफ़ मंगसी परासरार बीमारी में मुब्तला थी वियो आहे, जंहिंखे गुज़िरियल 1 महीने खां नक ऐं वात मां रत हली रही आहे। नींगर जा वारिस ग़रीब हुजण करे ॿारड़े जो इलाज नथा कराए सघनि, जंहिं करे ॿारड़े जी हालत इंतहाई ख़राब थी चुकी आहे ऐं नींगर जे वारसनि खे सिविल अस्पताल सखर जे डॉक्टरनि कराची मां इलाज कराइण जो मशवरो ॾिनो आहे। वारसनि पारां सरहदी वारनि खां मदद जी अपील कंदे चयो आहे त इंतहाई ग़रीब आहियूं, सरहदी वारा बचड़े जे इलाज लाइ मदद कनि। होॾां ॿारड़े जी हालत ऐं वारसनि पारां कयल मदद जी अपील जो वीडियो सोशल मीडिया ते वायरल थियण खां पोइ सखर जे समाज जी अॻुवाण सहारा वर्किंग वेलफेयर जी चेयरपर्सन मैडम हिना लाड़क पारां ॿारड़े जो इलाज कराइण लाइ ॿारड़े खे रोड़ी खां गंबट जी गिम्स अस्पताल मुंतक़िल करायो आहे। समाजी अॻुवाण मैडम हिना लाड़क जो चवणु हो त सोशल मीडिया ते वीडियो वायरल थियण खां पोइ इंसानी हमदर्दी तौरु नींगर जे इलाज जो बंदोबस्त करे रहिया आहियूं। जेकॾहिं गंबट जी अस्पताल में इलाज मुमकिन न हूंदो त नींगर खे कराची जी अस्पताल मुंतक़िल कयो वेंदो। हुन चयो त पंहिंजी मदद पाण तहत अॻु बि काफ़ी मरीज़नि जो इलाज कराए चुका आहियूं। मूंखे अल्लाह में उमेद आहे त ॿारड़ो जल्द सेहतयाब थी वेंदो। ॿिए पासे गंबट जे डॉक्टरनि मूजिबि हालत इंतहाई गिणती जोगी ॿुधाई पई वञे। डॉक्टरनि जो चवणु आहे त बर वक़्तु इलाज न थियण करे ॿार जी हालत इंतहाई ख़राब थी वई आहे। इलाज ज़रिए नक ऐं वात मां रत अचणु बंदि थी सघे